अज तवा जाडो खुसूसन जिक्र कदो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु इन्हीं जे करे त ही अजो को जो महीनो हले पियो यो सैयदना अबू बकर सिद्दीक जी हिन महीने जे 22 तारीख वफात आ हे जो चंद्र हले तो इन चंद्र जी 22 तारीख हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक जो दुनिया में विसाल थियो आ अचो त तवा के रसूलुल्लाह जे परवाने जो जिक्र बुधाया। परवाने के लिए शम्मा बुलबुल फूल बसे सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बसे। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जला अल्लाह ताला कुरान करीम में इरशाद फरमाए तो अल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ व सद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु मनवारु इरशाद फरमायो हिकड़ी उहा ज़ाता हिकड़ा इहा हस्तिया यानी मुझो महबूब नबिया जेको पान सा हक जो पैगाम सच जो पैगाम खणी आयो। अॻिते अल्लाह ताला फरमाए तो व सद्दक़ बिही उन महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे दुनिया में सच्चाई खणी अचण खां पोइ सब खां अव्वल वरी जंहिं उन जी तस्दीक कई सच जो पैगाम आंदो रसूलुल्लाह वरी उनखे सब खां अव्वल कबूल कयो हजरत अबू बकर सिद्दीक। हिकड़े मानू पुछो आ अलीउल मुर्तजा करमल्लाहु वजहुल करीम खां ऐ प्यारा शेरे खुदा तो अव्वल ईमान आंदो या हजरत अबू बकर। अली जो फैसलो बुधो अजकल मानू फख्र था समझन असा हैदरी आयो ऐ असा ही हैदरी आयो छो हैदरी आयो जो नारे हैदरी हणदा तडी बस नारे हैदरी है पुट हैदरी थी हैदर जो फैसलो बुधाए त मरो चढ़ंदुस तप चढ़ंदुस कबूल कोन ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नारे सां हैदरी कोन सरगो आ मुर्शिद जे फैसले ऐं हुकुम मञण खे मुजादा मुरीद चइबो आ। अली अल मुर्तज़ा खां पुछो तन ॿियो ख़बर साईं अमा अव्वल ईमान आंदो या हज़रत अबू बकर सिद्दीक। हजरत अली मुर्तज़ा फरमाइन था खुदा जो कसम मां अली अञा जाओ ही कौन हुस्ता अबू बकर सिद्दीक मुस्तफा ते ईमान वादो मां त जाओ ही देर सां आया मुझे विलादत ही देर सां थी आ मां अञा दुनिया ते आयो ही कोन हुसे। शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला ने फरमाया त मुझे जमण खां बि अगे अली मुर्तज़ा फरमाए तो त हजरत अबू बकर रसूलुल्लाह ते ईमान। हाने असा जो यो ईमान हुजण खपे तो सब खां अव्वल ईमान आणण वारो नबी करीम ते हजरत अबू बकर सिद्दीक। पर जेकॾहिं को चवे साईं किताबन में त लिखियल आ त अव्वल ईमान खदीजतुल कुबरा आंदो ॿियनि किताबन चयो आ त न अव्वल ईमान अली आंदो टियां चवन था त न अव्वल ईमान अबू बकर सिद्दीक आंदो चौथा चवन था त न अव्वल ईमान हजरत बिलाल आंदो। पोइ चार ॻाल्हियूं थियूं ॻाल्हि त हिकड़ी सची हूंदी चारई त सचूं कोन हूंदियूं। इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे करे तवां सा पाण खे हनफी सदायूं था सुन्नी हनफी मुसलमान उन्हीअ जे आॾो इहो मसइलो पेश थियो आ। हज़रत इमाम अबू हनीफो फरमाए थो त चारई ॻाल्हियूं सचियूं आहिनि। चारई ॻाल्हियूं कियां सचूं आहिनि पाण फरमाइनि था त जंहिं हदीस में आयो आ त अव्वल ईमान अबू बकर आंदो आ इहा ॻाल्हि सची आ। माना इन जी इहा आहे त वॾी उमिरि वारनि में सभ खां अव्वल ईमान अॻ में अबू बकर आंदो आ।
वरी जै हदीस में लिखियला त अव्वल ईमान खदीजतुल कुबरा आंदो आ उन जो मतलब हुआ त औरतुन में सब खां अव्वल खदीजतुल कुबरा ईमान आंदो आ पर जै हदीस में आ त अव्वल ईमान अली आंदो आ उहा ॻाल्हि में सची आ माना नंढड़नि ॿारनि में सब खां अव्वल यग में ईमान अली आंदो आ वरी जै हदीस में लिखियला त सब खां अव्वल ईमान अव्वल हज़रत बिलाल आंदो आ या ॻाल्हि में सची आ माना गुलामन में सब खां अव्वल ईमान अग में हज़रत बिलाल आंदो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह बहरहाल अली जे फैसले मां साबित आ त अव्वल अव्वल ईमान आयण वारो सोनो सिद्दीक अकबर आ जॾहिं सिद्दीक अकबर सब खां अव्वल ईमान आंदो ऐं अली उल मुर्तज़ा या शाहिदी ॾिनी त क़ुरान शरीफ़ जी आयत अल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि उहा ज़ात जेको पाण सां सच खणी आयो व सद्दक़ बिही अल्लाह ताला फरमाए तो जीअं जो मुंहिंजो नबी पाक सच खणी आयो त उन जी तस्दीक हज़रत अबू बकर सिद्दीक जी फरमाई इन आयत जो गोया तफसीर आ इन आयत जो माना शरह आ इन आयत जी माना या गाल आ त हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु के अल्लाह तबारक व तआला मुझे हबीब करीम जे मथा अव्वल अव्वल ईमान नसीब कयो।